कलोई तालुके जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में सिंध सरकार के बि इमदादी कार्रवायूं शुरू न कयूं। हज़ारें बेघर माण्हू बेयारो मददगार बणियल कलोई तालुके जे लाइ आयल सामान पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे हवाले हक़ीक़ी मुतासिर अॼु बि वेला घटण ते मजबूर। कलोई तालुके जे मुख़्तलिफ़ ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में अॻूणे ज़िले नाज़िम अरबाब अनवर जब्बार दौरो करे माण्हुनि सां मिलियो। उन मौक़े ते अरबाब अनवर जब्बार चयो त सिंध सरकार ॿोॾि मुतासिर माण्हुनि जी मदद करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। हिन चयो त असांजी पार्टी जे माण्हुनि खे इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे, कंहिं बि हक़ीक़ी मुतासिर माण्हुनि जी का मदद न कई। हिननि चयो त असांजी वफ़ाक़ सां राब्तो आहे, जल्द ॿोॾि मुतासिर माण्हुनि जी बिना ज़ात पात जी मदद कंदासीं। उन खां पोइ साबिक़ नाज़िम अरबाब अनवर कलोई तालुके जे मुख़्तलिफ़ ॿोॾि मुतासिर ॻोठनि जो दौरो कयो।